हिन वक़्तु जेको सिंध जो नौजवान आहे उहो हिन सॼी सूरत हाल खे हिकिड़ी तमामु घणी गहराई सां जेको आहे उहो ॾिसे पियो ऐं उनजी असासियत ऐं उनजी अहमियत खे जेको आहे उहो सुठे तरीक़े सां जेको आहे उहो सम्झे पियो त सिंधी समाज जेको आहे उहो हिकिड़ो ज़रई समाज रहियो आहे ऐं असां वटि जेको आहे उहो असांजी तहज़ीब जेका सिंधी तहज़ीब आहे उहा सिंधू दरिया ते उनजो जेको आहे उहो जनमु थियो आहे ऐं असांजो जेको वजूदु आहे उहो सिंधू दरिया सां लाॻापियल आहे। त हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां जेको आहे उहो रुॻो पाणीअ जी ॻाल्हि कोन्हे त जेको आहे उहो सिंधू दरिया ते कैनाल ठाहे उनजो जेको आहे उहो पाणी खयो पियो वञे, पर हिन वक़्तु सिंध जो नौजवान इहो सभु सोचे पियो ऐं इहो ॾिसे पियो त हिकिड़ी जेका आहे उहा 5000 साला तहज़ीब रखंदड़ जेका क़ौम आहे उन क़ौम जी जेका उहा तहज़ीब आहे उनजो जेको कल्चर आहे उनजी जेका रहणी करणी आहे उनजो जेको ॿोली आहे उनजो शाइरी आहे उनजो अदब आहे लिटरेचर आहे उहो सॼो उन दरिया सां बिलोंग थो करे ऐं उनजो जेको उहो वजूदु आहे उहो सॼो उन हिकिड़ो जेको सॼो सीनियरो आहे उहो हिकिड़े जेको आहे उहो अहिड़े जेको समाज सां या अहिड़ी हिकिड़ी ख़ूबसूरत दुनिया जो जेको हिकिड़ो तसवर ॾिए थो त उहो सॼो सिंधू दरिया सां लाॻापियल आहे। त हिन वक़्तु सिंध जो नौजवान जंहिं तरीक़े सां इन हसासियत खे ॾिसे थो इन शइ खे महसूसु करे थो त उहो तमामु घणो जेको आहे उन ते जज़्बाती आहे। उन में असांजे जेके बि माण्हू शऊर रखनि था उहे असांजो सिंध हूअं बि कुदरती तौर ते जेको आहे अदब में लिटरेचर में शाइरी में ऐं जेको आहे उहो समाज जे अंदरि ॿियनि काफ़ी जेके उहे जिदत वारियूं शयूं आहिनि उन्हनि में शुरू खां वठी करे जेको आहे उहो तमामु घणी जेका अॻियां रही आहे ऐं असां ते इहा तमामु घणी जेका आहे उहा अलाह पाक जी नवाज़िश रही आहे त सिंधी क़ौम कंहिं बि तरीक़े सां जेको आहे उहा इंतिहा पसंदि नाहे रही। सिंधी क़ौम पंहिंजे सभिनी फ़ैसिलनि में रेशनल रही आहे। उन्हनि पंहिंजी क़ौम जो जेके रीतू रस्मूं आहिनि उहे पंहिंजे हिन समाज जे अंदरि रहंदड़ जेके मज़हबी रिवायतूं हुजनि या समाजी रिवायतूं हुजनि उन्हनि जी जेका आहे उहा हिकिड़ी रिवायतुनि जी अमीन क़ौम रही आहे। त नौजवान उन सॼे पस मंज़र खे ॾिसी करे हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां सिंध खे ॾिसे थो त उहो तमामु घणो जज़्बाती आहे। उहो ॾिसे थो त जेको असां जे हिकिड़ो जियापे जो ज़रियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त अॼु खां 6 महीना पहिरीं जॾहिं कॉर्पोरेट फार्मिंग ऐं 6 कैनालनि जे ख़िलाफ़ु कराची प्रेस क्लब ते असां जेको हिकिड़ो कॉन्फ्रेंस कोठाई हुई त उन वक़्तु जेको आहे उहा ॻाल्हि ॿुधाइण या उन ॻाल्हि खे सम्झाइण एतिरो आसान न हो ऐं माण्हू उनजी हसासियत उनजी अहमियत खे न पिए सम्झा ऐं असां उन खां बाद जेको आहे उहो वरी 18 नवंबर ते हैदराबाद प्रेस क्लब ते वरी हिकिड़ी जेका उहा कॉन्फ्रेंस कोठाई ऐं टंडे मोहम्मद खान में जेको आहे उहो 18 फेबरवरी ते वरी जेको आहे उहो असां जॾहिं हज़ारनि माण्हुनि जो मार्च कयो ऐं दरजंग वञी करे इहा ॻाल्हि ॿुधाई त हिन वक़्तु हीउ जेको फ़ैसिलो कयो पियो वञे इहो फ़ैसिलो सिंधी क़ौम जे वजूद खे मसमार करण जो फ़ैसिलो आहे। इहो फ़ैसिलो सिर्फ़ु जेको आहे उहो दरिया खे ख़तमु करण जो न आहे। इहो फ़ैसिलो पखियुनि खे जीवत खे मच्छियुनि खे या उन सां लाॻापियल जेके बि जीवत आहे जेका बि ज़िंदगी बसर थिए थी उन ज़िंदगीअ जे ख़ात्मे जो हिकिड़ो जेको आहे उहो फ़ैसिलो थिए पियो। जॾहिं इहा ॻाल्हि सिंध जे अवाम सम्झी सिंध जे नौजवान सम्झी त पोइ पाण मुरादो जेको आहे उन ते जेको आहे उहो निकिरी आयो ऐं उन ज़बरदस्त क़िस्म जी जेका उहा रेज़िस्टेंस ॾिनी। हूअं बि तारीख़ जे अंदरि असां ॾिसंदासीं त सिंधी क़ौम जी रेज़िस्टेंस कंहिं बि दौर में जेका आहे उहा लिकल न आहे। पुरअमन तौर ते सिंधी क़ौम जी रेज़िस्टेंस सियासी मज़ाहिमत जेका आहे उहा सिंध मां ईअं खणी चवां त एशिया जे अंदरि सिंध उनजी हिकिड़ी उस्ताद रही आहे। सिंध उनखे जेको आहे उहा सभिनि खां अॻ में कंहिं बि जेको आहे उहो मसइले ते जंहिं तरीक़े सां उनखे हाईलाइट करे ऐं दुनिया खे मोटिवेट कयो आहे दुनिया खे ॿुधायो आहे त हिन क़िस्म ते सिंध जे वजूद सां सिंधी क़ौम सां जेके आहिनि हीअ नाइंसाफ़ी बि थिए त मां सम्झां थो इन क़िस्म जो जेको आहे उहा रिवायत ॿियनि क़ौमुनि में जेका आहे उहा नाहे रही। असां जेतिरो पंहिंजी सकाफ़त जे लाइ जेको आहे उहो हसास आहियूं एतिरो ई सिंधू दरिया जे लाइ हसास आहियूं। असांजी हसासियत ऐं असांजी जेका जज़्बात आहे उहा उनजो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त असां
पंहिंजे दरिया सां एतिरी मोहबत करियूं था जो असां पंहिंजे औलाद ते जेको आहे उहो जॾहिं नाला था रखूं त उन्हनि जा नाला दरिया ख़ान था रखूं, असां जॾहिं पंहिंजे नियाणियुनि ते नाला था रखूं त उन्हनि जो नालो सिंधु था रखूं। त इन खां वधीक मोहबत ऐं जेका उहा पंहिंजी दरिया सां लॻाव उहो कंहिं क़ौम जो या कंहिं क़ौम जे नौजवान जो थी नथो सघे। त हीअ जेका जंग आहे, हीअ जंग हिन वक़्त जी न आहे, हीअ जंग 1857 में जेको आहे उहा शुरू थी ऐं उन वक़्तु भारत ऐं जेको आहे उहो सिंध जे अंदरि हिकिड़ो जेको आहे उहो तज़ाद रहियो सिंधु दरिया जे हवाले सां। ऐं उन खां पोइ वक़्तु जीअं जीअं गुज़रंदो वियो त उन में जेको आहे उहो तब्दीलियूं ईंदियूं वियूं ऐं पोइ जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो, पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ असांजी जेको उहो पाणी तज़ाद आहे, उहो पाणी तज़ाद असांजो पंजाब सां जेको आहे उहो डायरेक्ट शुरू थी वियो। 1961 में जेको आहे उहो पाणी ठाह थियो। उन खां पोइ मुसलसिल जेको आहे उहो सिंधूअ ते जेको आहे उहो डैम ठाहिण जी ॻाल्हि कई वई, उन ते जेको आहे उहो कैनाल कढण जी ॻाल्हि कई वई ऐं उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा कठ ॾेई करे उनजो जेको आहे उहो रुख मोड़ण जी ॻाल्हि कई वई। त सिंधी क़ौम हमेशह पुरअमन उन ते जेको आहे रेज़िस्ट करे ऐं उनखे जेको आहे रोकण जी जेका उहा ॻाल्हि कई वई। असां वटि अलमियो इहो रहियो त कोर्टुनि जे अंदरि जेको आहे उहो चीफ जस्टिस, सिटिंग चीफ जस्टिस, हज़ारे लखे जेके आहिनि उहे केस पेंडिंग हूंदे उनखे उल्को इहो त जेको आहे उहो असांखे डैम ठाहिणा आहिनि, उनजे लाइ फंड कठो पिए कयो कोन। ऐं असां वटि जेके पावरफुल जेके ताक़तवर क़ुवतूं तसवुरु कयूं वेंदियूं आहिनि, जनरल, उन्हनि मुठूं ॾेखारे परवेज़ मुशरफ इहो ऐलान पिए कयो त कालाबाग डैम ठाहींदुमि, पर सिंधी क़ौम जेको आहे न उहो हथियारबंदि रही, न उन जेको आहे उहो झेड़े जो रुख़ इख़्तियार कयो, पर पुरअमन सियासी मज़ाहमत जे ज़रिए उनखे जवाबु ॾिनो त हीअ जेको कालाबाग डैम आहे, इहो कालाबाग डैम कंहिं बि तरीक़े सां जेको आहे उहो क़ानूनी, आइनी ऐं शरई तौर ते जेको आहे उहो जाइज़ न आहे ऐं उनखे जेको आहे उहो रद्द करणु खपे। ऐं पोइ 3 सूबा उन्हनि खे रद्द कयो ऐं शरई तौर ते इहा फ़तवा आई त जेको सिंधु दरिया ते जेको पहिरियों ऐं अवलीन ऐं आख़िरी जेको हक़ु आहे उहो लोअर रिपेरेंस यानी सिंधी क़ौम जो आहे ऐं उहो जेको आहे उहो कालाबाग डैम रद्द थियो। ऐं हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां जेको आहे उहो ॻाल्हियूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके आहिनि शयूं साम्हूं आयूं त सदारती महल मां वेही करे जेको आहे उन ते जेको आहे उहो मीटिंग हिकिड़ी थिए थी ऐं उन जा मीटिंग मिनट्स जेके आहिनि उहे साम्हूं था अचनि त उन में जेको आहे उहो 6 कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी थी वञे ऐं वरी वापसि अची करे वरी जॾहिं सिंधी क़ौम जी रेज़िस्टेंस साम्हूं थी अचे ऐं सिंध जो नौजवान उते ॻाल्हाए थो, सिंध जो वकील ॻाल्हाए थो, डॉक्टर ॻाल्हाए थो, सियासी तंज़ीमुनि जा अॻुवान जेके आहिनि उहे मुतहरिक नज़र अचनि था ऐं उहे उन सां गॾोगॾु हर माण्हू जेको आहे उहो जेको बि सिंध जे अंदरि रहे थो, उहो कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाए थो, उहो उन ते जेको आहे उहो रेज़िस्ट करे थो त उन रेज़िस्टेंस खे जेको आहे उहो रोकण जे लाइ उन ते वरी एहतिजाज बि जेको आहे उहो साम्हूं अचनि था ऐं उहो एहतिजाज करण जी मां इहो थो चवां त जेको आहे जॾहिं तव्हां उहो सदारती महल मां हिकिड़ो जेको आहे उहा मंज़ूरी ॾियो था त उन ई सदारती महल मां उनखे ख़तमु कयो। एहतिजाज करणु अपोज़िशन जो हूंदो आहे, एहतिजाज करणु गवर्नमेंट जो कमु न आहे हूंदो। त हिन वक़्तु समूरी सिंध जी जेका 7 करोड़ सिंधी क़ौम आहे उन जो इहो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेके 6 कैनाल आहिनि सिंधु दरिया ते उहे फौरी तौर ते ख़तमु थियणु खपनि ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेके ज़मीनूं आहिनि कंहिं कंपनीअ खे जेके आहिनि अलाट कयूं वियूं आहिनि उहे फौरी तौर ते ख़तमु करे मक़ामी हारियुनि खे ॾिनियूं वञनि। त असांजो हीउ जेको ज़रई समाज आहे उन में जेको आहे हिकिड़ी उभार अचे ऐं सिंध जे हारियुनि खे जेको आहे उहा ख़ुशहाली मिले ऐं हारी ई उन ज़मीन जा जेके आहिनि उहे वारिस थी सघनि। त असांजो गॾियल तौर ते इहो जेको आहे उहो सिंधी क़ौम जो मुतालबो आहे ऐं आउं अॼु बि जेको आहे उहो हितां बि इहो ई जेको आहे उहो मुतालबो कंदसि हिन प्लेटफॉर्म तां ऐं हिकिड़ी ई ॻाल्हि कंदासीं त नो मोर कैनाल ऑन इंडस रिवर। सुबुह मेराण इहो आहे त जॾहिं बि सुबुह मेराण जो सॾु थींदो आहे त ईअं महसूसु थींदो आहे त असांजी सिंध सां मुलाक़ात थियणु पई वञे ऐं असां पंहिंजे सिंध सां जेको आहे उहो मुलाक़ात कंदासीं, सिंध सां ॻाल्हाईंदासीं, सिंध जे माण्हुनि खे जेको आहे हिकिड़ो पैगाम ॾींदासीं, उन्हनि खे नियापो ॾींदासीं ऐं टेलीफोन जे ज़रिए उन्हनि जे जेके आहिनि सवाल, उन्हनि जूं ॻाल्हियूं असां वठंदासीं ऐं असां पंहिंजा जेके एक्सपीरियंस आहिनि, असां पंहिंजी हिन ज़िंदगीअ जे अंदरि जेके तजुर्बा कया आहिनि उहे क़ौम जे साम्हूं रखंदासीं ऐं उन्हनि खे इल्मी अदबी तौर ते जेके आहिनि उहे कुझु शयूं ॿुधाईंदासीं त मेहरान टीवी ऐं जेको आहे उहो
ख़ासि करे जेको उनजो ई मक़बूल ऐं मशहूरु प्रोग्राम आहे सुबुह मेरान, त उन में हमेशह इहो हिकिड़ो पैगाम मिलंदो आहे। हर सुबुह हिकिड़ो नई उनजी जेका उहा शुरूआति हूंदी आहे, उहो तइलीम ते उन में ॻाल्हि थिए थी, उन में हुनर ते ॻाल्हि थिए थी, उन में शाइरीअ ते ॻाल्हि थिए थी, उन में राग ते ॻाल्हि थिए थी, ऐं समाज जे हर पहलूअ ते उन में जेको आहे उहा ॻाल्हि थिए थी, उहा औरत जी ॻाल्हि थिए थी, नौजवान जी ॻाल्हि थिए थी। त मां इहो चवंदुमि त सुबुह मेराण जो जेको ही प्रोग्राम आहे, सिर्फ़ु ही हिकिड़ो प्रोग्राम न आहे, पर ही सिंधी क़ौम खे जोड़ण जो हिकिड़ो जेको आहे उहो तसलसल आहे, ऐं मेराण टीवी उनखे जेको आहे ऑन करे पई।